साहबा किराम अर्ज़ कयो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी उम्मत क़यामत ताईं अचण वारी आहे, पोइ तव्हां जेके तव्हां खां पोइ आया उन्हनि खे तव्हां कीअं सुञाणींदव, उन्हनि जी सुञाणप कीअं थींदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कुंतुम महशूरून गुर्रम मुहज्जरीन मिन असारिल हुजूर, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी उम्मत खे अहिड़े तरीक़े सां उथारींदो जो उन्हनि जा वुज़ू जा उज़वा चमकंदा हूंदा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाह इन वक़्त जंहिं मौज़ू ते गुफ़्तगू करण जो चयो वियो आहे उहो आहे बेनिमाज़ी जो बुरो अंजाम। निमाज़ दीन इस्लाम जो बुनियाद आहे। दीन इस्लाम नमाज का सवाइ मुकम्मल नथो थी सघे। नमाज के ईमान करार ॾिनो वियो। नमाज का सवाइ इंसान मुसलमान नथो थी सघे। नमाज में सुस्ती ऐं कोताही मुनाफिकन जी निशानी है। अरकान इस्लाम जिन ते इस्लाम जो बुनियाद आहे उनमें बे नंबर ते मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नमाज जो जिक्र फरमायो। एक ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो रासुल अम्र अल इस्लाम व उमूदुहु अस्सलात। इस्लाम समझो तो एक इमारत है। इन इमारत जा जेके पीलर आहिनि जेके थंभा आहिनि उहा नमाज आहे। जहिड़े तरीक़े सां एक इमारत एक जगह एक जाइ एक घर बगैर सपोर्ट जे बगैर पीलरन जे बगैर थंभन जे कायम नथो रही सके। अहिड़े तरीक़े सां नमाज बि इस्लाम में एतिरी अहम आहे। नमाज जो हर हालत में पढ़ण जो हुकुम ॾिनो वियो। इंसान जी कहिड़ी बि हालत हुजे
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इल्लम तस्तते कायमन जे करे तव्हां बीही निमाज़ नथा पढ़ी सघो त वेही पढ़ो ऐं जे कॾहिं वेही नथा पढ़ी सघो त लेटी निमाज़ पढ़ो इशारनि सां निमाज़ पढ़ो हर हालत में निमाज़ जी माफ़ी न आहे हता जो जंग जो मैदान आहे काफ़रनि सां जंग हली रही आहे उन वक़्तु अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में निमाज़ पढ़ण जो तरीक़ो ॿुधायो आहे त इन सूरत हाल में तव्हां निमाज़ कीअं पढ़ो काफ़रनि सां जंग हली रही आहे पर निमाज़ छॾणी कोन्हे उन हालत में बि तव्हांखे निमाज़ पढ़णी आहे इन खां सवाइ इस्लाम न आहे बेनिमाज़ी जो अंजाम इंतहाई बुरो आहे दुनिया में बि ऐं आख़िरत में बि जेको माण्हू निमाज़ नथो पढ़े समझो त उहो अल्लाह तबारक व तआला खे वॾो नथो मञे अल्लाह तबारक व तआला खे अल्लाह अकबर खे उहो माण्हू नथो मञे जेको माण्हू निमाज़ नथो पढ़े उहो अल्लाह अकबर खे नथो मञे छो जो निमाज़ जी इब्तिदा जेका आहे शुरूआत जेका आहे उहा अल्लाह अकबर सां थिए थी बल्कि उन खां पहिरीं अज़ान थिए थी अल्लाह अकबर खां निमाज़ ॾांहुं सॼो वञे थो अल्लाह अकबर चई करे ऐं तकबीर थिए थी अल्लाह अकबर थिए थो ऐं निमाज़ में बार बार इहा सदा आहे अल्लाह अकबर अल्लाह तबारक व तआला सभिनी खां वॾो आहे जेको माण्हू निमाज़ नथो पढ़े उहो भले ज़बान सां इहो चवंदो हुजे त अल्लाह सभिनी खां वॾो आहे पर हक़ीक़त इहा आहे त उहो अल्लाह ताला जो इनकार करे रहियो आहे अल्लाह तबारक व तआला जे वॾे हुजण जो इनकार करे रहियो आहे छो जो 5 वक़्त हुनखे निमाज़ जे लाइ सॼो वञे पियो पर हू निमाज़ ते अचण जे लाइ तयार न आहे इहो कहिड़ो मुस्लमान थियो जेको अल्लाह तबारक व तआला जो सॾ हर वक़्तु थी रहियो आहे हिकु हदीस में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जॾहिं अज़ान थिए थी अल्लाह तबारक व तआला जा मलाइका उन खां सवाब ऐलान कनि था क़ूमू इला नीरानिकुम अल्लती औक़दतुम फ़ातियूहा अल्लाह जा बानो जेका बाह तव्हां पंहिंजे ख़िलाफ़ ॿारियो वेठा आहियो अचो उन बाह खे उंझाड़ियो उन बाह खे विसाइण जी कोशिश करियो छो जो अज़ान थी चुकी आहे अल्लाह तबारक व तआला जो सॾ अची चुको आहे तव्हां अंदाज़ो लॻायो उहो माण्हू अल्लाह ताला खे वॾो नथो मञे जेको निमाज़ नथो पढ़े को बुज़ुर्ग खे जेकॾहिं कंहिं नौजवान खे चए त मूंखे पाणी पीआ वञ पाणी खरे आ हिकु दफ़ो ॿियो दफ़ो टियों दफ़ो 5 दफ़ा हिकु बुज़ुर्ग माण्हू जेकॾहिं कंहिं नौजवान खे कंहिं ॿार खे चए तूं वञ मूंखे पाणी पीआ त हू पाणी न पीआरे उनखे वॾनि जो बि अदब करण वारो करार नथो ॾेई सघिजे उनखे चइबो त ही वॾनि जो बेअदब माण्हू आहे जॾहिं रब्बुल आलमीन सॾे रहियो आहे रब्बुल आलमीन जे तरफ़ां ऐलान थी रहियो आहे ऐं उहा असां ॿुधंदा रहूं था अल्लाह तबारक व तआला जे घर ॾांहुं नथा अचूं बेनिमाज़ी जो अंजाम हिन दुनिया में बुछड़ो आहे आख़िरत में बुछड़ो आहे
बेनमाज़ी हिन दुनिया में भी कामयाब नथो थी सघे ऐं आख़िरत में भी कामयाब नथो थी सघे। रब्बुल आलमीन इहो ऐलान कयो आहे जेको निमाज़ी हूंदो उहो ई कामयाब थींदो। फरमाई क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला बल तुसिरून हयात दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा। फरमाई त कामयाब उहे माण्हू थींदा मन तज़क्का जंहिं पंहिंजो पाण खे गुनाहनि खां पाक कयो, जेके गुनाहनि खां बचनि था उहे ई पाक थी सघनि था। व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला ऐं कामयाब उहे माण्हू थींदा जेके अल्लाह जो नालो यादि कंदा रहनि था, अल्लाह तबारक व तआला खे यादि कंदा रहनि था ऐं निमाज़ूं पढ़ंदा रहनि था। कामयाब उहे ई थींदा। इन जो मफ़हूम इहो आहे त कामयाब जॾहिं उहे ई थींदा जेके निमाज़ी आहिनि, त माना इहा आहे त जेके बेनिमाज़ी आहिनि उहे नाकामी रहंदा। बेनिमाज़ी करे कामयाब नथा थी सघनि, न हिन दुनिया जी ज़िंदगी में न आख़िरत में। इहो अल्लाह रब्बुल आलमीन जो ऐलान आहे। जेके अल्लाह तबारक व तआला जी इबादत नथा कनि, अल्लाह ताला खे यादि नथा कनि, अल्लाह ताला के अल्लाह अकबर नथा समझनि, वॾो नथा समझनि, उहे कामयाब नथा थी सघनि। न दुनिया में कामयाब थींदा ऐं न आख़िरत में कामयाब थींदा। दुनिया में नाकाम कीअं थींदा? दुनिया में इंसान खे रहण जे लाइ सभ खां पहिरीं रिज़्क़ रोटी खपे। रिज़्क़ रोटी खपे। इंसान खे गुज़रान जे लाइ खाधो पीतो खपे, मईशत खपे। ऐं उन्हनि माण्हुनि जी मईशत कॾहिं दुरुस्त नथी थी सघे जेके अल्लाह तबारक व तआला जा नाफ़रमान हूंदा, जेके अल्लाह तबारक व तआला जे दर जा बाग़ी हूंदा, जेके अल्लाह तबारक व तआला जे दर ते अचण जे लाइ तयार न थियनि। उन्हनि जी मईशत कॾहिं बि दुरुस्त नथी थी सघे, सही नथी थी सघे। छो जो निमाज़ अल्लाह तबारक व तआला जो सभ खां वॾो ज़िक्र आहे। निमाज़ अल्लाह तबारक व तआला जो सभ खां वॾो ज़िक्र आहे। ऐं जेको माण्हू इहो ज़िक्र नथो करे अल्लाह तबारक व तआला जो, अल्लाह तबारक व तआला उन माण्हू जे लाइ इहो ऐलान करे छॾियो आहे त उनजी मईशत सही न थींदी। फरमाई वमन अरद अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन ज़नका वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा क़ाल कज़ालिक अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुन्सा। फरमाई वमन अरद अन ज़िक्री जेके माण्हू मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़नि था, अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र ॾे नथा अचनि। निमाज़ अल्लाह तबारक व तआला जो सभ खां वॾो ज़िक्र आहे। वाक़िमिस सलात लिज़िक्री फरमाई मुंहिंजे ज़िक्र जे लाइ, मूंखे यादि करण जे लाइ निमाज़ूं क़ाइमु कयो, निमाज़ूं पढ़ो। वमन अरद अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन ज़नका फरमाए जेको मुंहिंजे ज़िक्र खां एराज़ करे थो, मुंहुं मोड़े थो, मुंहिंजे ज़िक्र ॾे नथो अचे, फइन्न लहू मईशतन ज़नका उनजी मईशत असां घटाए छॾियूं था, उनजी मईशत खे कमज़ोर करे छॾियूं था। वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा फरमाई या दुनिया में सदा आहे ऐं आख़िरत में उनजो हाल इहो थींदो त उनखे अंधो करे उथारींदासूं। क़ाल रब्बि लिमा हशरतनी आमा इहो रड़ियूं कंदो, वावेला कंदो ऐं चवंदो ते अल्लाह लिमा हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा, हे अल्लाह दुनिया में त मुंहिंजूं अखियूं आऊं ॾिसंदोसि, अॼु आऊं अंधो करे कीअं उथारियो हुयुसि, मूंखे अंधो करे छो उथारियो हुयो? फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन जवाब ॾींदो कज़ालिक अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुन्सा। तोते असां जूं आयतूं पढ़ियूं वेंदियूं, तोखे क़ुरान पढ़ी पढ़ी ॿुधायो वेंदो। हीअ निमाज़ आहे, अल्लाह ताला जो ज़िक्र आहे, अल्लाह तबारक व तआला फ़र्ज़ कई आहे।
इनखे छॾणो कोन्हे, इन ते क़ाइम रहणो आहे। तोखे ॿुधायो वेंदो पर तूं उनजी का परवाह न कई ऐं हाणे तोखे असां विसारे छॾियो, तोखे इन जे करे अंधो करे उथारियोसीं। त माना इहा आहे त असां जेकॾहिं चाहियूं था त रिज़्क में फरावानी थिए ऐं इत्मिनान ऐं सुकून वारी ज़िंदगी गुज़रे त पोइ यादि रखो अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र ॾांहुं अचिणो पवंदो। अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र ॾांहुं अचिणो पवंदो। ही असांजी जेका दुनिया जी ज़िंदगी आहे उहा असांखे अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र खां न रोके, निमाज़ खां न रोके। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। फरमाए ईमान वारो, तव्हांजो ई माल मिल्कियत, ही तव्हांजूं बनियूं ॿारियूं, कम धंधा, ही तव्हांजा कारोबार, इहे तव्हांखे कॾहिं बि अल्लाह जे ज़िक्र खां तव्हांजी औलाद, तव्हांजो औलाद जंहिंसां तव्हां मोहबत कयो था, उनजे लाइ तव्हां महिनतूं कयो था, फरमाई इहे तव्हांखे कॾहिं बि अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र खां झलिन न, अल्लाह ताला जे ज़िक्र खां गाफ़िल न कनि। वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। फरमाई जंहिं बि ईअं कयो उनखे खसारो थींदो। यानी बेनिमाज़ी जो नुक़सान चाहे खसिरत दुनिया वल आख़िरा, दुनिया में भी खसारो ऐं आख़िरत में भी खसारो। इहो कॾहिं कामयाब नथो थी सघे, इहो कॾहिं इत्मिनान ऐं सुकून वारी ज़िंदगी नथो गुज़ारे सघे। फरमाए अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। इहो अल्लाह जो ज़िक्र आहे, निमाज़ूं, नेक अमाल आहिनि, इन्हनि सां ई अल्लाह तबारक व तआला फरमायो त दिलनि खे सुकून मिले थो, आराम मिले थो, सुकून मिले थो। अॼु वॾा वॾा करोड़पति माण्हू आहिनि पर उन्हनि जी ज़िंदगी में सुकून न हूंदो, उहे उन्हनि जी ज़िंदगी सुकून वारी न हूंदी, छो जो उहे अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र खां गाफ़िल आहिनि। त माना इहा आहे त बेनिमाज़ी जी ज़िंदगी में कॾहिं सुकून न ईंदो। अल्लाह तबारक व तआला इहो फ़ैसिलो करे छॾियो ऐं कामयाब नथो थी सघे बेनिमाज़ी, इहो अल्लाह तबारक व तआला जो फ़ैसिलो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां दुनिया जी ज़िंदगी जेका आहे उन में जेको माण्हू अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र खां, निमाज़ खां मुंहुं मोड़े थो, एराज़ करे थो, निमाज़ नथो अचे, अल्लाह तबारक व तआला शैतान खे उनजो दोस्त बनाए छॾे थो। फरमाई वमन याशु अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फहुव लहू क़रीन। फरमाए जेको मुंहिंजे ज़िक्र खां, निमाज़ खां मुंहुं मोड़े थो, अल्लाह तबारक व तआला जी इबादत खां मुंहुं मोड़े थो, इबादत ते नथो अचे, अज़ानूं थी रहियूं आहिनि, हिनखे का परवाह कोन्हे, घर वेठो आहे, अल्लाह तबारक व तआला जी दर ते अचण जे लाइ तयार कोन्हे। फरमाई वमन याशु अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फहुव लहू क़रीन। असां उनखे शैतान जो दोस्त ठाहे छॾियूं था, फहुव लहू क़रीन, शैतान उनजो दोस्त थी वञे थो। फरमाई वमन यकुन शैतानु लहू क़रीनन फसाअ क़रीना। ऐं जंहिंजो शैतान दोस्त थी वञे इन खां वधीक बुरो दोस्त ॿियो केरु हूंदो। शैतान जी दोस्ती उनखे मिले थी ऐं शैतान जंहिं माण्हू जो दोस्त थी वञे, हर वक़्तु उन सां शैतान गॾु हुजे, इब्लीस गॾु हुजे, त उनजी ज़िंदगी त बर्बाद थी वेंदी, उनजो घर ॿार, उनजी ज़िंदगी, हर शइ बर्बाद थी वेंदी। जंहिं माण्हू जो शैतान दोस्त थी वञे ऐं उहो माण्हू पोइ अल्लाह तबारक व तआला ॾांहुं रुजू नथो करे सघे, अल्लाह ताला जो नथो थी सघे। फरमाई मुनीबीन इलैहि वत्तक़ू वअक़ीमुस सलाह वला तकूनू मिनल मुशरिकीन। फरमाई मुनीब इलल्लाह थी वञो, अल्लाह तबारक व तआला ॾांहुं, अल्लाह ताला ॾांहुं रुजू कंदड़ थी वञो। वअक़ीमुस सलात, ऐं निमाज़ूं क़ाइम कयो, वला तकूनू मिनल मुशरिकीन, ऐं मुशरिकनि मां न थियो। इन आयत जी माना छा आहे?
उहो माण्हू जेको बेनिमाज़ी आहे, निमाज़ नथो पढ़े, उहो अल्लाह ताला ॾांहुं रुजू नथो करे सघे। अल्लाह तबारक व तआला ॾांहुं रुजू करण जो तरीक़ो ई निमाज़ आहे। सभ खां पहिरीं अक़ीदो आहे, ऐं अक़ीदे खां पोइ सभ खां पहिरीं छा आहे? निमाज़, जंहिंजी क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरीं पुछा कई वेंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अव्वलु मा युहासबुल अब्दु बिही सलातुहु, फरमाई सभ खां पहिरीं क़यामत जे ॾींहुं जंहिं अमल जे बारे में पुछा कई वेंदी उहा निमाज़ आहे। ऐं जेकॾहिं निमाज़ सही आहे त बाक़ी अमल उन जे पुठियां सही निकिरंदा। जेकॾहिं निमाज़ सही न आहे त पोइ उन जा बाक़ी अमल बि ख़राब ई निकिरंदा, बाक़ी अमल बि सही नथा थी सघनि। वला तकूनू मिनल मुशरिकीन, फरमाई निमाज़ूं क़ाइम कयो, अल्लाह ॾांहुं रुजू कयो ऐं मुशरिकनि मां न थियो। इन जी माना छा आहे? जेको माण्हू निमाज़ नथो पढ़े उहो मुशरिक आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस बि आहे, पाण फरमायूं, मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र औ अशरक। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेको माण्हू ॼाणी वाणी निमाज़ छॾे ॾे थो, उन माण्हू कुफ़र कयो, औ अशरक, ऐं उन माण्हू शिरक कयो। निमाज़ूं न पढ़ण कंहिंजो कमु आहे? मुशरिकनि जो कमु आहे। अल्लाह तबारक व तआला जे दर ते न अचणु मुशरिकनि जो कमु आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला ओस ताईं काफ़िरनि सां विढ़ण जो हुकुम ॾिनो आहे जेसि ताईं उहे निमाज़ न पढ़नि। फरमाई, वइन ताबू व अक़ामू सलात फखल्लू वआतू ज़कात फखल्लू सबीलहुम। फरमाई, ये काफ़िर जॾहिं तौबा कनि ऐं निमाज़ क़ाइम कनि, ज़कात ॾियनि, फखल्लू सबीलहुम, त उन्हनि जो रस्तो छॾे ॾियो। ऐं ॿी जॻह ते फरमाई, फ़इख़्वानुकुम फ़िद्दीन, जेकॾहिं काफ़िर मुड़ी अचनि, तौबा कनि, ईमान आणनि ऐं निमाज़ पढ़नि, इस्लाम जा अरकान अदा कनि, फ़इख़्वानुकुम फ़िद्दीन, उहे माण्हू तव्हांजा दीनी भाइर थी था वञनि। यानी दीनी भाइर कॾहिं थींदा? जॾहिं उहे निमाज़ूं पढ़ंदा। जेकॾहिं निमाज़ी न आहे त उहो दीनी भाउ नथो थी सघे, उहो मुस्लमान नथो थी सघे, उहो कुफ्र ते आहे। जेको माण्हू बेनिमाज़ी आहे, निमाज़ नथो पढ़े। ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला उन जो हशर जेको आहे उहो वॾनि वॾनि काफ़िरनि सां कंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मन हाफ़ज़ अलैहा कानत लहू नूरन व नजातन व बुरहानन यौमल क़ियामह। जेको माण्हू निमाज़ जी हिफ़ाज़त करे थो, क़यामत जे ॾींहुं इहा निमाज़ उन जे लाइ नूर ऐं रोशनी जो बाइस हूंदी। ऐं हिकिड़ी हदीस में पाण फरमायो, सलात नूरुन, निमाज़ नूर आहे। हिकिड़ी हदीस में फरमायो, सलात कुर्बानुन, निमाज़ अल्लाह तबारक व तआला जी वेझड़ाई जो बाइस आहे। यानी बेनिमाज़ी अल्लाह तबारक व तआला जे वेझो नथो थी सघे, अल्लाह तबारक व तआला खां सदाईं परे रहंदो। ऐं जेकॾहिं निमाज़ी आहे त फरमाए उन जे लाइ नूर आहे, नजात आहे, ऐं क़यामत जे ॾींहुं बुरहान आहे। बुरहान माना उन जे इस्लाम जो दलील आहे। इस्लाम जे लाइ दलील छा बनायो आहे? निमाज़। निमाज़ आहे त इस्लाम जे लाइ दलील मौजूद आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, वमन लम युहाफ़िज़ अलैहा, ऐं जेको माण्हू निमाज़ जी हिफ़ाज़त नथो करे, लम तकुन लहू नूरा, उन जे लाइ को नूर कोन हूंदो, का रोशनी कोन हूंदी क़यामत जे ॾींहुं। वला नजातन वला बुरहानन यौमल क़ियामह, उनखे नजात क़यामत जे कोन मिलंदी अल्लाह ताला जे अज़ाब में। वला बुरहानन, ऐं उन माण्हू वटि को दलील कोन हूंदो क़यामत जे ॾींहुं पंहिंजे मुस्लमान हुजण जे लाइ। मुस्लमान हुजण जे लाइ दलील छा आहे? निमाज़ आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अॻिते फरमायो, वकान मा कारून व फिरऔन व हामान व उबई बिन खलफ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेको माण्हू निमाज़ जी हिफ़ाज़त नथो करे, निमाज़ नथो पढ़े, क़यामत जे ॾींहुं उहो माण्हू कारून सां गॾु हूंदो, उहो माण्हू फिरौन सां गॾु हूंदो,
उहो माण्हू हामान सां गॾु हूंदो, उहो माण्हू उबई बिन खलफ सां गॾु हूंदो। इहे उहे काफ़िर आहिनि जेके काफ़िरनि जा सरदार आहिनि, वॾा वॾा काफ़िर आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सही हदीस आहे, पाण फरमायो इन माण्हू जो हशर इन्हनि काफ़िरनि सां थींदो। इमाम इब्न क़य्यिम रहमहुल्लाह लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिननि काफ़िरनि जो नालो छो वरितो? हिननि काफ़िरनि जो, काफ़िर त ॿिया बि खोड़ जाम आहिनि, ॿियनि काफ़िरनि जो नालो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन वरितो, हिननि काफ़िरनि जो नालो वरितो छाजे लाइ? हुन में बि हिकमत आहे। इमाम साहब फरमाए थो त जे माण्हू कारून जेको वॾो मालदार, उन वटि वॾा खज़ाना, वॾियूं मिल्कियतूं, उन जा खज़ाना एतिरा हुया जो उन जे खज़ाननि जूं कुंजूं ऐं चाबियूं खणण जे लाइ नौजवाननि जी हिकु जमात निकिरंदी हुई। उहो कारून इमाम साहब फरमाए थो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके हिननि जा नाला वरिता, जंहिं माण्हू खे पंहिंजे माल निमाज़ खां रोकियो, उहो कारून सां क़यामत जे ॾींहुं गॾु हूंदो। हिन माल मिल्कियत जे करे, माल समेटण जे करे, हिन दुनिया जे करे हुन अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र छॾे ॾिनो, अल्लाह तबारक व तआला जे अॻियां झुकण छॾे ॾिनो, निमाज़ छॾे ॾिनी। इन माण्हू जो हशर जेको आहे उहो कारून सां गॾु थींदो। ऐं हामान, फिरौन बादशाह, वॾी अज़ीम उन जी सल्तनत ही मिस्र जो बादशाह, जंहिं माण्हू खे बादशाह निमाज़ खां रोकियो, उहो फिरौन सां गॾु हूंदो। ऐं हामान वज़ीर हो, ऐं जंहिं माण्हू खे वज़ारत जी ज़िम्मेदारी, इहे वज़ीर ऐं मुशीर जेके आहिनि, इहे निमाज़ूं किथे था पढ़नि? इन्हनि जूं ज़िम्मेदारियूं आहिनि, इहे बादशाह निमाज़ूं किथे था पढ़नि? इहे वॾा वॾा मालदार निमाज़ूं किथे था पढ़नि? त जंहिं माण्हू खे वज़ारत निमाज़ खां रोकियो, उहो माण्हू हामान सां गॾु हूंदो। ऐं उबई बिन खलफ जेको आहे, उहो तमामु वॾो वापारी हुयो, ताजिर हुयो, जंहिं माण्हू खे वापार ऐं तिजारत कम धंधे बनी ॿारे या ॿिए वापार या तिजारत जंहिं माण्हू खे निमाज़ खां रोकियो, उहो माण्हू सुभाणे क़यामत जे ॾींहुं उबई बिन खलफ इन्हनि वॾनि काफ़िरनि सां हूंदो। इन माण्हू जो हशर कंहिंसां थी रहियो आहे? जेको बेनिमाज़ी आहे, उन माण्हू जो हशर कंहिंसां थी रहियो आहे? वॾनि काफ़िरनि सां उनजो हशर थी रहियो आहे। इन मां असां अंदाज़ो लॻाए सघूं था त निमाज़ केॾी अहम आहे, निमाज़ केॾी अहम आहे। सभ खां पहिरीं पुछा थी रही आहे क़यामत जे ॾींहुं, निमाज़ जी पुछा थी रही आहे। क़ब्र में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, निमाज़ जी अहमियत मां तव्हां अंदाज़ो लॻायो। क़ब्र में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जॾहिं माण्हू खे रखियो वञे थो, दफ़न कयो वञे थो, उन वटि मलाइक अचनि था, उन वक़्तु मंज़र इहो हूंदो आहे त उनखे ईअं नज़र अचे थो जीअं सिज गायब थी रहियो आहे, सिज गुरूब थी रहियो आहे। उन वक़्तु इहो मंज़र नज़र अचे थो। उनखे दफ़न भले कहिड़े टाइम कयो वञे, पर क़ब्र में उनखे जॾहिं उथारियो वञे थो त उनखे मंज़र इहो ॾेखारियो वञे थो। ऐं जॾहिं इहो निमाज़ी माण्हू आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अचानक इहो उथी वेहे थो ऐं चए थो त उहे फ़रिश्ता अची सुवाल कनि था, फ़रिश्ता सुवाल करणु शुरू कनि था, मलाइक सुवाल करणु शुरू कनि था। ऐं उहो चए थो त मूंखे छॾियो, निमाज़ मूं असर जी निमाज़ कोन पढ़ी आहे, मूं असर जी निमाज़ कोन पढ़ी आहे, मूंखे निमाज़ पढ़णु ॾियो। जॾहिं हू क़ब्र मां अचानक उनखे ज़िंदा कयो वञे थो, उन सां सुवाल थियनि था त उनखे मंज़र इहो ॾेखारियो वञे थो। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो, पूरी ज़िंदगी निमाज़ आहे। ऐं क़ब्र में अञा पियो आहे, उथियो आहे, सभ खां पहिरीं उहो निमाज़ी माण्हू निमाज़ खे यादि करे थो। ऐं हाणे अंदाज़ो लॻायो, जेको माण्हू बेनिमाज़ी हूंदो, उहो छा खे यादि कंदो? उहो छा चवंदो? निमाज़ी माण्हू आहे, उनखे निमाज़ जो फिक्र आहे।
ऐं जेको बेनिमाज़ी आहे ज़ाहिर आहे इन फज़ीलत खां क़बर वारी इन फज़ीलत खां महरूम रहंदो। जेको निमाज़ पढ़ंदो हूंदो उहो ई उथी करे चवंदो न त मूंखे छॾियो त निमाज़ पढ़ां। मलाइक चवंदा त निमाज़ जो सिलसिलो हाणे त ख़तम थी वियो, हाणे हिसाब किताब जो सिलसिलो शुरू थियो आहे। ऐं जॾहिं क़यामत जो हशर थियो, मूं तव्हांखे हदीस ॿुधाई त बेनिमाज़ी जो हशर इन्हनि वॾनि वॾनि काफ़िरनि सां थिए थो। जेके काफ़िर इस्लाम ते माण्हू आहे ई उहो जेको निमाज़ी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सफ़र में वेंदा ऐं पाण फजर जे वक़्त लड़ाई शुरू कंदा काफ़िरनि सां। पाण इंतज़ार कंदा त उतां जेकॾहिं अज़ान जो आवाज़ अचे थो त लड़ाई कोन्हे करणी, इन्हनि सां विढ़णो कोन्हे, छो जो हितां अज़ान जो आवाज़ अचे थो, इन्हनि में मुस्लमान हूंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वञी रहिया, आवाज़ अचे थो अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अलल फित्र, इहो माण्हू फितरत इस्लाम ते आहे, उहो शहादत वारा कलिमात चए थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ख़रजत मिनन नार, तूं दोज़ख खां आज़ाद थी वञ। अल्लाह तबारक व तआला जहन्नम खां तोखे आज़ाद करे छॾियो। तव्हां अंदाज़ो लॻायो या निमाज़ जी अहमियत आहे। निमाज़ दिलनि जे सुकून जे लाइ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सैयदना बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु के फरमाए रहिया, तुम या बिलाल, ए बिलाल उथी निमाज़ जी इकामत चओ, अरहना भी, असांखे राहत पहुचाए। दिलनि खे सुकून मिले थो इन अज़ान सां, इन निमाज़ुनि सां, इन्हनि अल्लाह तबारक व तआला जी इबादत सां दिलनि खे सुकून मिले थो। ऐं ज़ाहिर आहे जेको माण्हू बेनिमाज़ी आहे उन जी ज़िंदगी बेसुकूनी में ई गुज़रंदी, बेसुकूनी में ई उन जी ज़िंदगी गुज़रंदी। तव्हां अंदाज़ो लॻायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबाए किराम केतिरे क़दुरु निमाज़ुनि जो एहतिमाम कयो, केतिरे क़दुरु निमाज़ुनि जो एहतिमाम कयो। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा आख़िर में नाबीनो थी वियो, नज़र कोन पियो अचे। तबीब आया, हकीम आया, डॉक्टर आया। हिकिड़ो तबीब आयो, उन अची चयो त तव्हां जूं अखियूं सही थी सघनि थियूं। हुन चेकअप करे ॿुधायो त तव्हां जूं अखियूं सही थी सघनि थियूं, पर उन जे लाइ तव्हांखे कुझु ॾींहं निमाज़ छॾणी पवंदी। ही तव्हां वुज़ू कयो था, अखियुनि खे पाणी लॻे थो, अहिड़े तरीक़े सां रुकू आहे, सजदो आहे, उन जे करे तव्हांखे कुझु ॾींहं निमाज़ छॾणी पवंदी। इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जवाब ॾिनो त अहिड़नि अखियुनि जी ज़रूरत ई कोन्हे जंहिंजे लाइ निमाज़ छॾणी पए, छो जो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां मूं हीअ हदीस ॿुधी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मन तरक सलात लक़ी अल्लाह व हुवा अलैहि ग़ज़बान। जंहिं माण्हू निमाज़ छॾे ॾिनी, क़यामत जे ॾींहुं जॾहिं अल्लाह ताला सां मिलंदो त अल्लाह ताला उन ते नाराज़ हूंदो, अल्लाह ताला उन ते नाराज़ हूंदो। हिन दुनिया में बि अल्लाह तबारक व तआला जो ग़ज़ब आहे ऐं आख़िरत में बि बेनिमाज़ी जे लाइ अल्लाह तबारक व तआला जो ग़ज़ब ई ग़ज़ब आहे। जहन्नम में पहुची वियो। सहाबा एतिरो एहतिमाम करे रहिया। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आख़िरी बीमारी आहे, उथनि था, बेहोश थी वञनि था, बार बार पुछा करे रहिया आहिनि घर वारनि खां, असलन नास, छा माण्हू निमाज़ पढ़ी आहे या कोन पढ़ी आहे। वरी उथण जी कोशिश कनि था, बेहोश थी वञनि था। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं वञी रहिया आहिनि। हालत जॾहिं वञण जहिड़ी आहे,
ॿ माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे खणनि था, उन्हनि जे कुलनि ते हथ ॾियनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं पेर जेके आहिनि उहे ज़मीन ते लॻी रहिया आहिनि, उन्हनि सां लीका ठही रहिया आहिनि। इन सूरत हाल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद ॾांहुं वञी करे निमाज़ जमात सां निमाज़ पढ़ण जे लाइ वञी रहिया। यह है अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सूरत। आखिरी बीमारी में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइन था अस्सलात व मा मलकत ईमानुकुम, ए मुंहिंजी उम्मत जा माण्हू निमाज जो फिक्र कजो, निमाज जो फिक्र कजो। एक हदीस में फरमायो कुर्रत आइनी फि सलात, इन निमाज में मुंहिंजे अखियुनि जी थधाण आहे, दिलनि खे सुकून मिले थो। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हमलो थिए थो, सूरत हाल इहा आहे त का शइ खाइनि था, खीर पीअनि था, पेट खां ॿाहिरि निकिरी अचे थो। उन सूरत हाल में बेहोश थी रहिया आहिनि। कंहिं माण्हू निमाज़ यादि ॾिनी, अस्सलात निमाज़, फरमाई त ला हज़ फिल इस्लाम लिमन तरक सलाह, इस्लाम में उन माण्हू जो को हिस्सो कोन्हे, इस्लाम सां उन माण्हू जो को ताल्लुक कोन्हे जंहिं माण्हू निमाज़ छॾे ॾिनी। उनजो इस्लाम सां को ताल्लुक कोन्हे जंहिं माण्हू निमाज़ छॾे ॾिनी। ऐं असां अॼु वॾा इस्लाम जा ठेकेदार आहियूं। निमाज़ जे लाइ कॾहिं मस्जिद में अचूं ई कोन, ऐं सभिनी खां वॾा मुस्लमान ऐं पंहिंजो पाण खे गैरतमंद मुस्लमान चवराईंदासीं, सभु कुझु हलंदो रहंदो। वॾा मुस्लमान पंहिंजो पाण खे चवंदासीं निमाज़ कोन्हे। सहाबा फरमाए रहिया, अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाए रहिया त निमाज़ खां सवाइ इस्लाम आहे ई कोन। हिकु हदीस में फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र जिहारन, जंहिं माण्हू ॼाणी वाणी निमाज़ छॾे ॾिनी उन सम्झो त ज़ाहिर ज़हूर कुफ़्र कयो। सहाबाए किराम निमाज़ जे छॾण खे कुफ़्र सम्झंदा, या जहन्नम में वठी वेंदड़ अमल आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहं जी सूरत हाल क़ुरान मजीद में ॿुधाई आहे। त उन वक़्त छा सूरत हाल हूंदी? फरमाई जन्नती जन्नत में विया हलिया, जहन्नमी जहन्नम में विया हलिया। जन्नती ॾिसंदा त कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके असांजा वेझा माइट आ, कंहिंजो अबो हुयो, कंहिंजी अमड़ हुई, कंहिंजो भाउ हो, कंहिंजो केर हो, कंहिंजी घरवारी हुई, उहे असांखे असां सां गॾु जन्नत में नज़र कोन पिया अचनि। उहे किथे आहिनि? ॻोल्हींदा। अल्लाह तबारक व तआला इहो सिस्टम रखियो आहे त जन्नतनि खे जहन्नम ॾेखारी वेंदी, साम्हूं नज़र ईंदी, माण्हू नज़र अची रहिया हूंदा, कुझु माण्हू उते ॼाण सुञाण वारा नज़र ईंदा। अॼु असांखे इहो फिक्र कोन्हे। हिकु माण्हू बुज़ुर्ग आहे, पाण निमाज़ पढ़े थो, उनजी औलाद निमाज़ पढ़ण जे लाइ तयारु कोन्हे। हालांकि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो जॾहिं ॿार 10 सालनि जो थिए निमाज़ न पढ़े त हुनखे मारियो, 7 सालनि जो थिए त हुनखे चवां कयो, निमाज़ सेखारियो, कोशिशि कयो, पाण सां गॾु वठी वञो। ऐं 10 सालनि जो थिए निमाज़ न पढ़े त हुनखे मारियो, मारे करे हुनखे निमाज़ पढ़ायो। जेकॾहिं घर जो वॾो को बुज़ुर्ग निमाज़ पढ़े थो, उनजी आल औलाद बेनिमाज़ी आहे ऐं उनखे का परवाह कोन्हे। क़यामत जे ॾींहुं इन्हनि खे ई ॻोल्हे रहिया हूंदा, जेके बेनिमाज़ी हूंदा उन्हनि खे ई त ॻोल्हे रहिया हूंदा। फरमाई यतसालून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। फरमाई जन्नती जहन्नम खां सवाल कंदा, ॼाण सुञाण वारनि खां पुछंदा, मा सलककुम फी सक़र, ॿुधायो तव्हांखे जहन्नम में कंहिं शइ अची उछलियो आहे, छाजे करे तव्हां जहन्नम में वियो, दोज़ख में छो वियो? ऐं असां सां गॾु तव्हां रहंदा हुयो, पंहिंजी ज़िंदगी गॾु गुज़रंदी हुई, तव्हां त असांजा वेझा माइट आहियो, क़रीबी आहियो, ॿुधायो भला जहन्नम में दोज़ख में तव्हां छो वियो? यतसालून अनिल मुजरिमीन
मुजरिमन खां पुछी रहा हूंदा, सवाल करे रहा हूंदा, मा सलककुम फी सकर, इन दोज़ख में तव्हां कीअं अची पियो? क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, सब खां पहिरियों जवाब जेको दोज़खी ॾींदा उहो इहो हूंदो, लम नकु मिनल मुसल्लीन, असां निमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं। निमाज़ न पढ़ण जे करे दोज़ख में विया हलिया। तव्हां अंदाज़ो लॻायो हिन मां त बेनिमाज़ी जो दुनिया में बि अंजाम ख़राब आहे ऐं आख़िरत में बि हुनजो अंजाम इंतहाई ख़राब आहे, दोज़ख में पहुची आहे। ऐं क़यामत जे ॾे हौज़े कौसर जो ज़िक्र अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, पाण फरमायो आऊं पंहिंजी उम्मत खे पाणी पीआरींदुसि। सहाबाए किराम अर्ज़ कयो, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजी उम्मत क़यामत ताईं अचण वारी आहे, पोइ तव्हां जेके तव्हां खां पोइ आया उन्हनि खे तव्हां कीअं सुञाणींदव, उन्हनि जी सुञाणप कीअं थींदी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, कुंतुम माशूरून गुर्रम मुहज्जरीन मिन आसारिल वुज़ू, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी उम्मत खे अहिड़े तरीक़े सां उथारींदो जो उन्हनि जा वुज़ू जा उज़वा चमकंदा हूंदा। इहा बेनिमाज़िन जी नहूसत आहे। जंहिं माण्हू निमाज़ुनि जो एहतमाम न कयो, ज़ाहिर आहे उन्हनि जा वुज़ू जा आज़ाद चमकंदा ई कोन हूंदा। जंहिं निमाज़ूं पढ़ियूं ई कोन, जेके अल्लाह तबारक व तआला जे दर ते न आया, यकीन जाणो इहे माण्हू क़यामत जे ॾे हौज़े कौसर तां उनखे धिकारियो वेंदो, हौज़े कौसर तां अची कोन सघंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, आउं सुञाणींदुसि। अल्लाह तबारक व तआला निशानी रखंदो। निशानी कहिड़ी आहे? वुज़ू जा उज़वा चमकंदा हूंदा, वुज़ू जा उज़वा चमकी रहिया, उनखे सुञाणींदुसि ऐं उन्हनि खे आऊं जेको आहे पंहिंजे हथ सां हौज़े कौसर मां पाणी पीआरींदुसि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चयो वेंदो, कुझु माण्हू अहिड़ा बि ईंदा, निमाज़ूं पढ़ी आया ऐं उन्हनि खे अचणु नथो ॾिनो वञे। हिकु हदीस में अचे थो दीवार क़ाइमु कई वेंदी, हिकु हदीस में अचे थो त अल्लाह तबारक व तआला जा मलाइक उनखे भॼाईंदा, दूर कंदा, परे कंदा, उतां हटाईंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾिसी फरमाईंदा त ही त मुंहिंजा उम्मती आहिनि, हिननि जा वुज़ू जा उज़वा चमकी रहिया, हिननि खे अचणु ॾियो। जवाब ॾिनो वेंदो, फ़इन्नक ला तदरी मा अहदसु बादक, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ख़बर न आहे, ही जेके आहिनि उहे माण्हू आहिनि, वुज़ू त हिननि कया, निमाज़ूं त हिननि पढ़ियूं, पर मा अहदसु इन्नक ला तदरी मा अहदसु बादक, तव्हांखे ख़बर न आहे इन्हनि माण्हू बिदअतूं ईजाद कयूं, इन्हनि जा तौर तरीक़ा पंहिंजा निमाज़ुनि जा, ॿियनि उथण वेहण जा, ॿियनि इबादतुनि जा हिन तरीक़ा सभु तब्दील करे छॾिया। दीन में नयूं ॻाल्हियूं हिननि शामिल कयूं, बिदअतूं हिननि शामिल कयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा, जेकॾहिं वाकई इन्हनि इहो ई कयो आहे, सुहकन लिमन गय्यर बादी, इन्हनि माण्हुनि त दीन खे तब्दील करे छॾियो, इनखे परे भॼायो, इनखे परे भॼायो। इन मां हिकु ॻाल्हि इहा बि साबित थिए थी त सिर्फ़ निमाज़ काफ़ी कोन्हे, सिर्फ़ निमाज़ काफ़ी कोन्हे। निमाज़ जेका आहे उहा क़ाबिल क़बूल पवंदी जेका पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े जे मुताबिक़ हुजे। पंहिंजी बिदअती निमाज़ क़ाबिल क़बूल कोन्हे, बिदअती अमल क़ाबिल क़बूल कोन्हे। जिन माण्हुनि बिदअतूं ईजाद कयूं, ही जश्न जेको आहे सो मल्हाइजे पियो, मीलाद जो जश्न आहे, किथां आयो? ही बिदअतूं आहिनि। बिदअती माण्हुनि खे क़यामत जे ॾींहुं भॼायो वेंदो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वेझो उन्हनि खे कोन अचणु ॾियो। ऐं जेके बेनिमाज़ी माण्हू आहिनि उनजो ठिकाणो जहन्नम आहे। फरमाए फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीना हुम युराऊन व यमनऊनल माऊन। फरमाए फवैलुल लिल मुसल्लीन, उन माण्हुनि जे निमाज़नि जे लाइ कयल हलाकत आहे, तबाही आहे, बर्बादी आहे।
ऐं वेल दोज़ख में हिकु बादी जो बि नालो आहे। फरमाए उन्हनि जे लाइ वेल आहे, हलाकत आहे, बर्बादी आहे, जहन्नम जी घाटी जेका आहे वेल उन्हनि जे लाइ आहे, उन में उन्हनि खे विधो वेंदो जेके निमाज़ी आहिनि। अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, जेके निमाज़ुनि खां गाफ़िल आहिनि, कोताही कंदा। गाफ़िल कीअं? हिकु तरीक़ो इहो आहे त सुन्नत जे मुताबिक़ कोन्हे, हिकु तरीक़ो इहो आहे त वक़्त ते कोन्हे। इन्न सलात अलल मोमिनीन किताबुम मौक़ूता, फरमाए निमाज़ जेका आहे उहा मोमिननि ते मुक़रर वक़्त ते अल्लाह ताला फ़र्ज़ कई आहे। निमाज़ जा वक़्त अल्लाह ताला मुक़रर कया आहिनि। के माण्हू हूंदा ॿ टे निमाज़ूं गॾे पियूं पढ़जनि, त बेनिमाज़ी जेके आहिनि ही त निमाज़ी आहिनि जिन बिदअतूं ईजाद कयूं उन्हनि खे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचणु कोन ॾिनो वेंदो, उन्हनि खे भॼायो वेंदो, उन्हनि खे हटायो वेंदो। ऐं जेके बेनिमाज़ी हूंदा त उहे त उन्हनि खां परे हूंदा जंहिं निमाज़ पढ़ी कोन, अल्लाह तबारक व तआला जे दर ते जेके आया ई कोन, उहे उन्हनि जो असर छा हूंदो? दोज़ख में पिया हूंदा। असांखे अॼु निमाज़ुनि जी परवाह कोन्हे, हालांकि निमाज़ हिकु अहम दीन जो रुकन आहे, इस्लाम जो रुकन आहे। इन खां सवाइ हक़ीक़त में कुझु बि कोन्हे, इस्लाम कोन्हे, माण्हू मुस्लमान नथो थी सघे। उन जे करे असांखे घुर्जे त निमाज़ुनि जो एहतमाम कयूं। क़यामत जे ॾे हक़ीक़त में निमाज़ छॾाइण वारी आहे। सभ खां पहिरीं हिसाब निमाज़ जो आहे। निमाज़ हूंदी बाक़ी अमल सही निकिरंदा, जेकॾहिं निमाज़ न आहे त बाक़ी अमल सही कोन निकिरंदा। हता जो जेकॾहिं माण्हू ॿियनि बुरनि अमलनि जे करे जेकॾहिं दोज़ख में वियो हलियो त आख़िर निमाज़ जे करे, तौहीद जे करे उहो माण्हू दोज़ख मां निकिरंदो। हदीस में अचे थो अल्लाह तबारक व तआला हुकुम ॾींदो त जेके कुझु माण्हू आहिनि दोज़ख में रहिजी विया आहिनि, उन्हनि खे कढी अचो। पुछा कई वेंदी त उन्हनि जी निशानी छा आहे? सुन इब्न माजा वग़ैरह जी हदीस आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इहे जेके वुज़ू जा उज़वान, जेके सजदो जिन माण्हुनि अल्लाह तबारक व तआला जे दर ते कयो, इहा सजदे वारी जॻह दोज़ख में बि कोन सड़ंदी। अल्लाह तबारक व तआला उन खे जहन्नम खे दोज़ख ते जहन्नम जी बाहि हराम करार ॾेई छॾी आहे सजदे वारी जाइ खे। यानी आख़िर में बि जेकॾहिं गुनाहनि जे करे माण्हू दोज़ख में वियो बि हलियो त निकिरंदो छाजे करे? तौहीद जे करे ऐं निमाज़ जे करे उहो दोज़ख मां निकिरी वेंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह ताला असां सभिनी खे सही माना में दीन इस्लाम खे सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही साथी जेके आहिनि जिन प्रोग्राम मुनक़द कयो, इहे इंतहाई जेके आहिनि बहितरीन जेको आहे सिलसिलो आहिनि शुरू कयो आहे। अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाए, अल्लाह तबारक व तआला उनखे जज़ा ख़ैर अता फरमाए। जिन साथियुनि हिन में ख़र्च कयो, एहतमाम कयो, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो ही कबूल फरमाए। प्रोग्राम इंशाअल्लाह ताला अॻिते जारी रहंदो। असांजा दोस्त मौलाना हबीब रहमान ग़ालिब साहब हफ़िज़ुल्लाह मौजूद आहिनि, उन्हनि जो ख़िताब थींदो। सभई साथी सुकून सां वेहनि, ख़िताब ॿुधी करे पोइ वञनि। जज़ाकुमुल्लाह ख़ैरा। अल्लाह तबारक व तआला सभिनी खे बरकतूं अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला असांजो हिते अचणु वेहणु अल्लाह ताला कबूल